हेलो संगत, छा हाल आहे? अज़रबैजान जे शहर बाकू मां तव्हांखे ख़ुशि आमदीद कयूं था। हिकु पार्क आहे ओल्ड सिटी जो पार्क आहे, उते मां बीठो आहियां। साम्हूं तव्हांखे हिकिड़ो क़िलो नज़र अचे थो पियो। इहो बेसिकली ओल्ड सिटी आहे। ऐं बाक़ी तव्हां ॾिसो हितां जूं तक़रीबन बिल्डिंग्स कंस्ट्रक्शन कुझु अहिड़े क़िस्म जी आहे, शानदार स्टाइल, पथर इस्तेमालु थियल आहे। हीअ हिकिड़ो मॉन्यूमेंट आहे ऐं अज़रबैजान जी हिस्ट्री ते हिकिड़ी कल्चरल हाउस आहे, कल्चरल सेंटर खणी चओ तव्हां। हे सभु हमारा बीठा आहिनि, तस्वीरूं अलाए कंहिंजियूं आहिनि मूंखे ख़बर कोन्हे, फिलासफ़र आहिनि। ॿोली तव्हांजी बिल्कुलु ई डिफरेंट आहे, मूंखे त पाण में कोन थी अचे पई। हीअ माण्हू, रश, स्टाइल ॾिसो तव्हां। सम्झो, मूंखे त बाकू शहर माना बाक़ाइदे ज़बरदस्त लॻो ऐं शानदार, बहितरीनु शहर आहे बाक़ाइदे। माण्हू अमीर आहिनि, ख़ुशि आहिनि, मुल्क माना बाक़ाइदे अमीर आहे। मां जॉर्जिया वियुसि महीनो खनि अॻु में, उन जे मुक़ाबले में हे मुल्क काफ़ी बहितर आहे। माना ख़ुशहाल, माण्हू वेल ऑफ। साम्हूं स्टेचू ॾिसो था, को आहे ॾाहो ॾिसणो, बल्कि निज़ामी आहे। सो हितां जी मशहूरु जेका स्ट्रीट आहे तव्हांखे ख़बर हूंदी, निज़ामी स्ट्रीट, ठीकु आहे न। निज़ामी स्ट्रीट हिकिड़ो तमामु घणो रश थींदी आहे, टूरिस्ट स्पॉट आहे, खोड़ माण्हू ईंदा आहिनि, ठीकु आहे न। निज़ामी अलाए कहिड़ो फिलासफ़र आहे, मूंखे ज़हन ते नालो नथो अचे, ठीकु आहे थियो। अज़रबैजानी ॿोली आहे न, उहा मां चैट GPT में कंफर्म कयो हुयो त तुर्की सां मिलंदी आहे। बेसिकली मां टर्किश लैंग्वेज जेका फैमिली आहे उन्हनि मां हिकु आहे। अच्छा, हीअ निज़ामी ऐं हीअ 1141 में ईस्वी में ॼाओ हुयो, ठीकु थी वियो। 1209 में इहो हुयो। तव्हां हे ॾिसो, हिते वण जेको आहे सियारो आहे, पर पाइन ट्री ऐं ग्रीन, बहितरीनु। सो ॻाल्हि कयूं हाणे पाकिस्तानी हिसाब किताब जी, त अज़रबैजान जो वीज़ा आराम सां मिली वेंदो आहे, को मसइलो ई कोन्हे। एमिरेट्स ID हुजण जे करे छा तव्हांखे सहूलियत मिले, पर जनरली वीज़ा मिली वेंदो आहे। मूंखे एयरपोर्ट ते 1 मिंट लॻो, चयो ठीकु आहे माशाल्लाह। सो तव्हां अज़रबैजान अचो था, माना सम्झ ते अधु यूरोप आहे, ट्रांसकॉन्टिनेंटल कंट्री आहे। पोइ वरी तव्हां जॉर्जिया वञो था, हितां ई जॉर्जिया जी फ्लाइट कयो, हिकु ई चकर कयो, ठीकु थी वियो। अज़रबैजान ऐं जॉर्जिया तव्हांजी ट्रेवल हिस्ट्री जे लाइ ॿई ज़बरदस्त मुल्क आहिनि, शानदार मुल्क आहिनि। तव्हां ज़रूरु ट्राए कजो। हे 2 मुल्क कवर थी विया त पोइ तव्हांखे एज ए टूरिस्ट तुर्की जी बि ट्राए करे सघो था। तुर्की खां पोइ मलेशिया, सिंगापुर, थाईलैंड, इहो पासो। उन हवाले सां जेतिरो तव्हांजो सफ़र हूंदो, ट्रेवलिंग हिस्ट्री बहितर हूंदी, ओतिरा चांस वधीक हूंदा आहिनि त तव्हांजी वीज़ा थी वञे। माण्हू ॾिसो, माना आहे त मुस्लमान मुल्क, पर मूंखे को मुस्लमानी वारो लक्षण नज़र कोन आयो आहे। मां हिन वक़्त ताईं हिते का बि मस्जिद कोन ॾिठी आहे, न को आज़ान जेको आवाज़ु आयो आहे, ख़बर न आहे छा चकर आहे। माना सोवियत ज़माने में हे 80-90 साल सोवियत जो हिसो हुयो, ऐं उनखां पोइ पर सेक्युलर मुल्क आहे, नाले जा मुस्लमान आहिनि। बाक़ी उहो पाकिस्तानी वारो जो मुस्लमानी लक्षण आहिनि, उहो शायदि दुनिया में किथे बि कोन्हे को। हे
जेकी सेंट्रल स्ट्रीट अगेन निज़ामी स्ट्रीट माण्हुनि जी रश ॾिसो तव्हां हिते एॾे वॾे तइदाद में माण्हू आहिनि हिते तमामु हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे माना पाण वटि जीअं काॾी जाइ कोन्हे वधि में वधि क्लिफ्टन आहे कराची में जीअं या राणी बाग आहे हिते तव्हां हिसाबु लॻायो त केतिरी डिफरेंट सूरत हाल आहे कंस्ट्रक्शन ॾिसो माण्हू ॾिसो सो बाक़ाइदे VIP ठीक है वधिक पोइ तव्हांखे ॾेखारींदा वीडियो।